असांजूं पॉलिटिकल पार्टीज़ भी हिन डोमेन खे टच न थियूं, हिननि इदारनि जे डोमेन खे, ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी खां वेंदे जेके बि सिंध में पार्टियूं MQM समेत जेके पार्लिमानी पार्ट जो हिसो आहिनि, उहे पार्टियूं इन्हनि इदारनि खे टच नथियूं कनि, जेके लॉस मेकिंग इदारा आहिनि, इन्हनि खे टच करे इन्हनि जी सियासत ते ॻाल्हि नथियूं कनि। छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? जॾहिं सियासत ते ॻाल्हि थींदी त ज़ाहिर सवाल उथंदा त कुझु इदारनि जी बहितरी थींदी, त इन ते इहे पार्टियूं ॻाल्हि करण लाइ छो तयारु न आहिनि? ये इन करे तैयार कोन्हनि जो ॾिसो ये सभु पार्टियूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वफ़ाक़ी हुकूमतुनि में बि रहियूं आहिनि, तंहिंजे करे थोरो या घणो जेतिरो अर्सो रहियो आहे उन हिननि इदारनि जे ख़राबीअ में किरदारु अदा कयो। मिसाल तौरु असां वटि बदकिस्मती सां हिननि इदारनि में बेपनाह सियासी बुनियाद ते भर्तियूं कयूं वयूं, गैर ज़रूरी, माना जिते हिकिड़ो माण्हू खपे उते 10 माण्हू भर्ती थिया पिया। अच्छा, इहो त थियो भर्तियूं ऐं पघारूं। मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त स्टाफ ऐं पघारुनि जो कास्ट एॾी वॾी कान्हे। जिते असुल प्रॉब्लम आहिनि, जिन जी ॻाल्हि घटि थिए थी, उहो आहे त हिते रिपेयर ऐं मेंटेनेंस जा बिल कीअं था ठहनि, इन्हनि जी प्रोक्योरमेंट कीअं थी थिए, हिते स्पेयर पार्ट्स कीअं था अचनि, इन्हनि जी रिकवरीज़ जा मामला कीअं आहिनि। मिसाल तौरु डिस्कोज़ आहिनि, उते त सिधो प्रॉब्लम रिकवरीज़ जो आहे। ऐं ॿिया लॉसिस जो हिकिड़ो वॾो खातो आहे रेलवेज़ आहे। तव्हांजी रेलवे टोटली इनकॉम्पिटेंट लॻी पई आहे। का गाॾी ट्रेन हिन मुल्क में मजबूरी न हुजे त माण्हू चढ़ण ई न चाहे। दुनिया में माण्हू जहाज़ जो सफ़र छॾे ट्रेन में सफ़र कंदा। फ्रीट सिस्टम जेको माल गाॾियुनि जो उहो बर्बाद थी वियो, उनखे टोटली ट्रॉलर्स रिप्लेस करे विया मुख़्तलिफ़ इदारनि जा। त हाणे इहो सॼो जेके वफ़ाक़ में हुकूमतुनि में जेके पार्टियूं रहियूं न, इहे थोरो या घणो पंहिंजे हिसे आहे। को 5 साल रहियो आहे त ओतिरो सैकड़ो, को 10 साल रहियो आहे त ओतिरो सैकड़ो, इन्हनि जे ख़राबियुनि जी ज़िम्मेवार आहे। इन्हनि खे ठीकु करणु उन्हनि जो कमु हो, तंहिंजे करे उहे नथा कुछनि। ॿियो छो नथा कुछनि? जो शायदि इन्हनि सभिनी इदारनि जे इन पासनि ते ॻाल्हाइण जे लाइ, गवर्नेंस ते काउंटर आर्ग्यूमेंट बिल्ड करण लाइ जेका रिसर्च खपे, जेका सीरियसनेस खपे, उहा असांखे सिंध में नज़र कान थी अचे। कहिड़ी पार्टीअ वटि इंफॉर्मेशन सेल माना प्रेस रिलीज जारी करणु, वीडियोज़ भराए जारी करणु, इंफॉर्मेशन सेल जो कमु हुजणु घुरिजे। डेटा एनालिसिस, रिपोर्ट्स एनालिसिस, आलमी इदारनि जूं रिपोर्ट्स पढ़नि। हींअर ह्यूमन सिक्योरिटी जी रिपोर्ट आई आहे, मूंखे कंहिं पार्टीअ जो रिएक्शन ॿुधायो हुन ते, कंहिं पार्टी हुनखे पढ़ियो ई कोन्हे, केरु तकलीफ़ ई नथो करे। सभिनी जा इंट्रस्ट ॿियनि शयुनि में आहिनि। कंहिंखे पैसा मिलणा आहिनि, कंहिंखे बदिलियूं कराइणियूं आहिनि, कंहिंखे झंडा लॻाइणा आहिनि। सीरियसनेस कान्हे सिंध जे बारे में।